अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गड़ा हुए हैं संजा सैयद। अल्लाह से हेडलाइंस पर तहरीक लबैक पाकिस्तान के सरबराह खादिम हुसैन रिजवी जी जनाज़ नमाज मीनार पाकिस्तान के ग्रेटर इकबाल पार्क लाहौर में अदा कई वही। जनाज़ नमाज में लखी माण्हू शरीक थिया। वज़ीर आज़म इमरान खान तरक्याती मंसूबन में अगभराई ॾिसण चाहे तो। बेटन ते शहर अॾण बाबत सिंध हुकूमत जा ख़दशा ख़त्म कया वेंदा। बेटन ते शहर अॾण जो मंसूबो गेम चेंज साबित थींदो। बेटन ते तरक्की सां माण्हुनि खे पिणु फ़ाइदो थींदो। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल जो वफ़ाक़ी वज़ीर असद उमर सां गॾु मीडिया सां ॻाल्हियूं। कोरोना वायरस के केसनि में वाध जो सिलसिलो जारी। वायरस विगे वधीक 42 मरीज़ फौत। मौतुनि जो अंग 7,603 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,843 नवां केस ज़ाहिर। वबा सटलनि जो अंग 3,71,000 थी वियो। इन वक़्त ताईं 3,28,000 खां वधीक मरीज़ सिहतयाब थी चुका। नारन की गिरफ्तारी लाइ एसएसपी टीम कमेटी जोड़े छड़ी। कमेटी में 2 डीएसपीज़ ऐं 4 इंस्पेक्टर्स शामिल किया विया। एसएसपी टंडोलाया जी अगवाणी में पुलिस जूं सांगड़ ऐं चंबर ज़िले में कार्रवाइयूं। पुलिस पारां 4 शकी जवाबदार गिरफ्तार करण जी दावा। थाने ते दाख़िल केस में 3 मरकज़ी जवाबदारनि समेत 6 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। केस में ॼाणायो वियो आहे त बिलावल वसाण जा फराज़ राजपूत ॾे 50 लख रुपया कर्ज़ हो, जेको घुरण तां उन खे क़त्ल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि पंहिंजे ॾोह जो एतराफ़ करे छॾियो आहे। खेनि अदालत में पेश करे क्लिफ्टन में प्लाटन की गैर कानूनी अलॉटमेंट वारो मामलो। पीएसपी सरबराह मुस्तफ़ा कमाल ऐं नसीर ज़रदारी समेत ॿियनि जवाबदारनि ते फ़र्दे जो सिटी नाज़िम तौर गैर कानूनी अलॉटमेंट कई। पीएसपी सरबराह मुस्तफ़ा कमाल चवे तो मुल्क में नाम निहाद जमहूरी अगवाणी की हुकूमत आहे। मुल्क में ज़्यादती जा केस वधी रहिया आहिनि। उमेराबाद जे 2 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 19 दिसंबर ताईं मुलतवी। उमेराबाद पुलिस जे ऑपरेशन ते बेएतमादी ज़ाहिर कंदे चयो आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन थिए पियो, पर का बि अगभराई नाहे थी सघी। ऑपरेशन मां कीअं मुतमइन थिया? मुंहिंजी हयाती खे ख़तरो आहे। वासपुर में जो ॻोठ मीर अहमद जाकिरानी ते पुलिस जी चढ़ाई। पुलिस 4 औरतुनि समेत हिक नींगर खे पाण सां गॾु खणी वई। वाक़े ख़िलाफ़ मुतासिरनि जो एहतजाज। पुलिस जो चवणु आहे त अगवा थियलनि जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन कयो वियो आहे। जो घरू तकरार तां भाउ हथां भाउ क़त्ल। पुलिस लाश खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। जमा लगाईंदासीं टोपियूं अजरक पाईंदासीं। सिंध असांजी अमड़ आहे, सिंध असांजी जीजल आहे। सिंध सना तो निभाईंदासीं टोपियूं अजरक पाईंदासीं। आवाज़ टीवी जे सॾ ते सिंध सदा आबाद रहे जे सिरे हेठि 6 दिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं थी। मलाखड़ा स्कूलनि में सकाफ़ती रंगनि वारा प्रोग्राम कोठाया पिया वञनि।
ऐं पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रियुनि जे अॻूणे सदर नाले वारे सियासतदान मखदूम अमीन फ़हीम जी 5 वरसी हाला में इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई थी वञे। ज़िले हुकूमत पारां मटियारी ज़िले में आम मोकल जो ऐलान।